जी फतह कीअं नाज़िल थी मुंहिंजा महबूब फसब्बिह बिहम्दि रब्बिका वस्तगफिरहु पोइ ए दुनिया वारो अल्लाह जी तस्बीह बयान कयो इस्तिग़फार कयो अल्लाह जी हम्द बयान कयो इन्नहु कान तव्वाबा वो अल्लाह जोर तौबह कबूल करण वारो लफ्ज़न ते गौर कजो मां तवज्जो मुड़ियां तव्हां सभिनी जो हेॾे हेॾे तवज्जो ॾियो मुड़े मुतवज्जे ते वस्तगफिरहु इन्नहु कान तव्वाबा इस्तिग़फार कयो अल्लाह खां इन्नहु कान तव्वाबा वो अल्लाह बख्शणहारा तौबह कबूल करण वारो इएं कोन चयो अथई त इस्तिग़फार कर त बख्शे छॾींदो माए चई त इस्तिग़फार कयो बख्शणहारा माफ़ी ॾिया न ॾिया बेपरवाही वारा लफ़्ज़ आहिनि अल्लाह जेको तकब्बुर सूहे थो उन मुताबिक़ पंहिंजे जलाल पंहिंजी समदियत मुताबिक़ अल्लाह फरमायो इन्नहु कान तव्वाबा बख्शा न बख्शा मर्ज़ी वारो आहियां पर जॾहिं महबूब मुस्तफ़ा जे दर ते अचण जी ॻाल्हि आई त क़ुरान ईअं न फरमायो त इन्नहु कान तव्वाबा रब तौबह कबूल करण वारो बल्कि ईअं रब फरमायो त नबीअ खे सिफारिशी बनायो मां अल्लाह ऐलान थो कयां पिटारे वारो लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा जॾहिं साईं खे सिफारिशी बनाईंदो त अल्लाह खे तौबह कबूल करण वारो बि लहंदो त रहम करण वारो बि लहंदो उते मर्ज़ी वारो आहे तवाब सिर्फ तवाब हिते चई त मां रहीम बि आहियां रहमान बि आहियां अञा ज़ोर सां जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह का ॻाल्हि समझ में आई था बेशक समझ अल्लाह फरमायो इन्नहु कान तव्वाबा सिर्फ तव्वाब आहियां महबूब खे सिफारिशी बनायो त लवजदुल्लाह ज़रूर लहंदो ताकीद दिलायो ज़रूर बिल ज़रूर लहंदो छा लहंदो लवजदुल्लाह तव्वाबर रहीम हाय हाय तौबा कबूल करण वारो बि लहंदो त रहम करण वारो बि लहंदो बेशक मना गुनाह त बख्शे छॾींदो गुनाह त बख्शजी वेंदा उते सिर्फ गुनाह बख्शबा महबूब के सिफारिशी बनायो महबूब जी शफ़क़त हासिल कयो लजपाल नबी जी शफ़क़त हासिल कयव कुरान तो फरमाए त एड़ो नवाज़ींदो माव एड़ी रहमत ॾींदो माव जो जिते तुंहिंजो वहम गुमान बि कम न कंदो मां अल्लाह महबूब जे सदके एॾा करम पंहिंजे महबूब जी उम्मत ते कंदो कुर्बान सुभान अल्लाह हाणे कीअं महबूब जे दर ते माफ़ी वठजे कि न वठजे हे मौलवी चवे थो त महबूबन करीमन जे दर ते वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे अलियाज़ु बिल्लाह लजपाल नबी वटि वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे क़ुरान थो फरमाए इन्हनि मुनाफ़िकनि जी निशानी अॻे ई क़ुरान बयान कई आहे नबी जी ज़रूरत न आहे महबूबन करीमन जी हाजत न आहे छाजे लाइ था वञो अल्लाह डायरेक्ट ॿुधण वारो क़ुरान फरमायो सूरत मुनाफ़िकून खोल व इज़ा क़ील लहुम तआलो यस्तग़फिर लकुम रसूलुल्लाह हाय 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 ओ मुंहिंजा महबूब जॾहिं इन्हनि खे चयो थो वञे त अचो नबीअ वटि रसूलुल्लाह वटि अचो जीअं अल्लाह जो नबी तव्हां जे लाइ इस्तिग़फार करे लव्वो रूसहुम व रअयतहुम यसुद्दून व हुम मुस्तकबिरून उन्हनि खे ॾिठो वेंदो त तोखां कंध फेराए वेंदा तकब्बुर कंदा वॾाई कंदा पुठी ॾेई भॼी वेंदा मुंहिंजा महबूब तो वटि न ईंदा चवंदा अल्लाह ॿुधण वारो आहे रब ॾिसण वारो आहे अल्लाह खे ख़बर आहे क़ुरान थो फरमाए पियो महबूब तोखां
खां मुंह मोड़े वींदा इए कोन चवंदा त नबी इस्तिगफार करे नबी जे दर ते वनी माफी वठो डायरेक्ट अल्लाह बुधण वारो आ रब फरमाए पक्का मुनाफिक हिन मोमिन जे सिद्दीक अकबर जहिड़ो हुजे उमर फारूक जहिड़ो हुजे मौला अली जहिड़ो हुजे चवंदा त बख्शिश थींदी त महबूब जे दरवाज़े ता थींदी कुर्बान कुर्बान लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह जिंदाबाद 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 अल्लाह या रसूल हक चार या अली दम दस्तगीर सुभान अल्लाह समझ में आई गाल कि कोन आई था बी जगह ते अल्लाह ताला फरमायो व इजा कील लहुम तआलो इला मा अनज़ल अल्लाह व इला रसूल ने मौलविन के बुधाया तो महबूब का मानुन के रोकियो था तवा ईमान वारा त आयो ही कोन मुनाफिक आयो कुरान पढ़ियो हेस्तानी का हदीस जा त पढ़ी कोने का वइज़ा कील लहुम तआलो इला मा अनज़ल अल्लाह व इला रसूल ओ मुंहिंजा महबूब जॾहिं इन्हनि खे चवंदे अचो अल्लाह ॾे अल्लाह जे नाज़िल कयल क़ुरान ॾे ऐं रसूल ॾे अचो हबीबा रअयतल मुनाफ़िक़ीन यसुद्दून अनक सुदूदा मुनाफ़िकनि खे ॾिसंदे त तोखां पुठी फेरे भॼी वेंदा मुनाफिकीन छा तो चवे कुरान रअयतल मुनाफिकीन आहिन मोमिन सदा आहिन मोमिन था दाढ़ी बचन पटको बचन मस्जिद में भी वेठा आहिन नमाज़ूं भी पढ़न था तू मुझी तो पवी सही हे भी ईमान वारा आहिन बिस्तरो खणी आया आहिन लोटो भी हथ में अचन अल्लाह अल्लाह जे रसूल जी गाल था कन ॾाढा भला माण्हू आहिन पर कुरान तो फरमाए रअयतल मुनाफिकीन यसुद्दून अनक सुदूदा मुनाफिकन के ॾिसंदे महबूब तोखां पुठी फेरे भॼी वेंदा हटी वेंदा तोॾे न ईंदा ॻाल्हियूं रब फरमायूं वइज़ा कील लहुम तआलो सॾ थो थिए उन्हनि खे इला मा अनज़ल अल्लाह जेको रब नाज़िल कयो आहे यानी क़ुरान मजीद ॾे अचो व इला रसूल रसूलुल्लाह ॾे अचो ॿिनि ॻाल्हियुनि ॾे सॾ थियो क़ुरान ॾे रसूलुल्लाह ॾे पर अॻियां अल्लाह ताला ईअं न फरमायो त तूं ॾिसंदे मुनाफ़िकनि खे क़ुरान खे छॾे था ॾियनि न न मुनाफ़िक क़ुरान त पढ़नि था अल्लाह खे त मञनि था यसुद्दून अनक हबीब तोखां था पुठी फेरनि तोखां था मुंह मोड़नि तोखां था परे भॼन ये मोमिन न आहिनि मुनाफ़िक आहिनि ईमान वारो उहो आहे मोमिन उहो आहे जेको चवे मुंहिंजा लजपाल नबी तुंहिंजे नाले ते मुंहिंजो सिर बि कुर्बान आहे वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मोमिन हुआ कुरान तो फरमाए वरी फला व रब्बिका ला युमिनून हत्ता युहक्किमूका कुरान तू बुधा मोमिन केरा कुरान कसम खणी गाल कई फला व रब्बिका ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजे रब जो मूंखे कसम ला युमिनून तेसी मोमिन न थींदा हत्ता युहक्किमूका जैसी तोखे पंहिंजो आका तस्लीम न कन सुभान अल्लाह सुभान तोखे पंहिंजो हाकिम न मञनि पंहिंजो बादशाह न मञनि पंहिंजो सरदार न मञनि पंहिंजो अॻवान न मञनि वरी जो सुभान अल्लाह
अल्लाह अल्लाह अब मुझे लाउड न तो अल्लाह अल्लाह सुभान अल्लाह समझ में आई गाल के ना कौन आई लाउड ही बंद करे तवज्जो आवाज अचे तो न सभिनी ताईं आखिरी ताईं आवाज अचे तो अबा सुभान अल्लाह तवज्जो ॾियो लाउड जैसी हले असांखे लाउड जी ज़रूरत कोन्हे सुभान अल्लाह अल्लाह जो कुरान पे पढ़ियो मैं रब कसम खणी गाल कई रब छा तो फरमाया बा फला व रब्बिक महबूब तुंहिंजे रब जो मूंखे कसम आहे हिते मौली साहब चवे थो त तव्हां नबीअ खे माज़ अल्लाह एॾी वॾी हैसियत ॾिनी आहे अलियाज़ बिल्लाह वञी रब सां मिलायो अथव रब सां असां पुट न मिलायो आहे असां त चयो आहे त अल्लाह अल्लाह वा नबी बानो आहे पर जेका इज़त क़ुरान ॾिनी आहे सा त मञो न जेका नबी खे इज़त क़ुरान ॾिनी आहे सा त तस्लीम कयो क़ुरान छा फरमायो फला व रब्बिक तुंहिंजे रब जो मूंखे कसम आहे कसम अल्लाह पंहिंजो थो खणे पंहिंजी ज़ात जो थो खणे पंहिंजी रुबूबियत जो थो कसम खणे डायरेक्ट चई छॾिया मूंखे मुंहिंजो कसम आहे हा भाउ डायरेक्ट चविया मूंखे मुंहिंजो कसम आहे मूं अल्लाह खे पंहिंजी ज़ात जो कसम आहे मूंखे मुंहिंजी समदियत जो कसम आहे मूंखे मुंहिंजी अहदियत जो कसम आहे मूंखे पंहिंजी लिल्लाहियत जो कसम आहे डायरेक्ट चई छॾिया पर न रब खे ख़बर हुई अल्लाह खे बि ख़बर हुई त हिकिड़ा बदबख्त ईंदा जेके नबीअ जी इज़त खे घटाइण जी कोशिश कंदा अव्वलीन अल्लाह फरमायो फला व रब्बिक महबूब मां त तुंहिंजो आहियां तुंहिंजो वरी जो सुभान अल्लाह माना अल्लाह के इए सखणो मन रब के इए चो तो मुझो अल्लाह हुआ नबी जी जरूरत नाहे चो मो अल्लाह के मना तो मोमिन न थींदे जन्नत न मिलंदई निजात न मिलंदई निजात तॾहिं मिलंदी जॾहिं मदीने वारे जी दामन में हथ चलो अल्लाह के मञणो आहे नबी जी जरूरत न हुजे हा त पोइ सभु कादियानी बि जन्नत में वञनि हा माज़ अल्लाह अस्तगफिरुल्लाह हाओ कि न ग़लति थो चवां बा कादियानी बि जन्नत में वञनि हा अल्लाह खे त मञनि था न बा निमाज़ बि पढ़नि था रमज़ान जा रोज़ा बि रखनि था पर मुंहिंजे महबूब सां वेर रखियो वेठा आहिनि नबीअ जी गुस्ताखी कयो वेठा आहिनि कादियानी मदीने वारे साईं जो इनकार कयो वेठा आहिनि ख़त्मे नबूवत जो इनकार कयो अथनि कट्टा काफ़िर चइबा मोमिन उहो आहे जेको नबी सां दिलि लाहे अल्लाह खे मञे तॾहिं बि ईअं चवे त मुंहिंजे महबूब सेखारियो त उहो अल्लाह अकेलो आहे सुभान अल्लाह अबा हिकिड़ी सूरत में हिंदू अल्लाह खे मञनि था तव्हां पढ़ियो हुजे न पढ़ियो हुजे मूंखे ख़बर आहे उन्हनि जो लिटरेचर मूं पढ़ियो आहे हिंदू ओम सरींदा आहिनि ओम सरींदा आहिनि अकेलो वॾो अल्लाह वॾो इलाह असांजो वॾो महबूब जेको वॾे में वॾो आहे पोइ हुन जा शारदा मोकिलिया अथई राम मोकिलियईं कृष्ण मोकिलियईं भगवत गीता लाथई इहे शयूं मोकिलियईं इहे हुन जा प्रचारक हुया जीअं असां नबी चवंदा आहियूं हो हुन जा भक्त चवंदा आहिनि हिंदू पर ओम हिकिड़ी सूरत में तौहीद खे हिंदू बि मञनि था
ईसाई बि अल्लाह खे मञनि था। ईसाई चवंदा आहिनि अल्लाह अकेलो आहे, पर अल्लाह जी माज़ अल्लाह ज़ाल आहे बीवी मरियम। ईसा रूहुल्लाह पुत्र अल्लाह जो, माज़ अल्लाह अस्तगफिरुल्लाह। इहो उन्हनि जो अक़ीदो आहे, तसलीस वारो, टे ख़ुदा आहिनि। यहूदी त तौहीद मञंदा आहिनि, यहूदी त डायरेक्ट चवंदा आहिनि त अल्लाह अकेलो आहे, अल्लाह हिकिड़ो आहे। उहे त शिरक बि कोन कंदा आहिनि, पर जन्नत में न वेंदा। यहूदियुनि जे लाइ निजात नाहे, ईसायुनि जे लाइ निजात नाहे। मञणो पवंदो, रुगी रब खे मञण सां निजात न थींदी। रब खे तॾहिं मञी सघंदे जॾहिं मदीने वारे साईं जो गत्स वठी हलंदे। सुभान अल्लाह, कुर्बान। कहिड़ो अल्लाह, रब जो तारुफ छा आहे? चइबो त रब उहो जेको मदीने वारे साईं जो आहे। अल्लाह उहो जेको महबूब मुस्तफा ॿुधायो आहे। उहो रब नाहे जेको ईसायुनि चयो आहे त माज़ अल्लाह ईसा रूहुल्लाह अल्लाह हुआ। यहूदियुनि वारो अल्लाह न, हिंदुनि वारो अल्लाह न। जे ईअं हली पवंदे त हज़ारे ख़ुदा ठही पवंदा, हज़ारे इलाह ठही पवंदा, हज़ारे महबूद ठही पवंदा। असां चऊं था को रब नाहे, ला इलाहा, को इलाह नाहे इल्लल्लाह, हिकु अल्लाह हुआ। कहिड़ो अल्लाह? जंहिंजो मुहम्मद रसूलुल्लाह, मुहम्मद मुस्तफा जंहिंजो रसूल आहे। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाणे को माण्हू नथो मञे, क़ुरान फ़ैसिलो कयो आहे। रब छा थो फरमाए? वलिल्लाहिल इज़्ज़तु वलिरसूलिही वलिल मुमिनीन। सुभान अल्लाह। समूरियूं इज़्ज़तूं अल्लाह जे लाइ आहिनि, समूरियूं इज़्ज़तूं मदीने वारे साईं जे लाइ आहिनि। ऐं इज़्ज़त जो हक़दार उहो आहे जे मुंहिंजे लजपाल नबीअ जी ग़ुलामी इख्तियार करे मोमिन बणियो आहे। इज़्ज़त हुनजी आहे जेको अल्लाह जी इज़्ज़त आहे, ॿियो मदीने वारे जी इज़्ज़त आहे। टियों मुअज़्ज़ज़ उहो आहे, ज़मीन ते मोहतरम उहो आहे जेको मोमिन आहे। क़ुरान पढ़ी ॿुधायो माए त मोमिन उहो आहे जेको मदीने वारे खे पंहिंजो हाकिम मञंदो आहे, पंहिंजे मामलात में फ़ैसिले करण वारो अॻवान महबूब खे मञे। सो मोमिन आहे, सोई ईमान वारो आहे, सोई मोमिन सदाइबो।